मुंजा तू जाने मुंजा धोई तो मुंजा पहिरियां तव्हां फ़ैसिलो करे वठो त कंहिंजा कपिड़ा धोइणा आहिनि। छाती कंहिंजा? हाँ छा? न तुंहिंजा अगम तुंहिंजा। हाँ केजा कपड़ा कंहिं चयो तुंहिंजा वरी पकी पियो सच तो जवाब तुंहिंजा खुदा खे मञो है ज़ालिम आज ज़ालिम धीअरू राम कयो मुते राम कयो मां ॿिन्ही जा कपिड़ा थो धोआं। इहा ॻाल्हि को पहिरें छो न पियो करे? हाणे त सम्झ में अचे वई न तव्हांखे। खैरां जे सर ॾे खैर हुजे छा ॻाल्हि आहे? मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी मां तुंहिंजी वॾी न्याणी थी चवे त में मुंहिंजा कपिड़ा धो। मां चवां पियो जी त वरी नंढी बि चमाट हाणे वरी चवां पियो जी त वॾी बि चमाट हाणे इन करे मां फ़ैसिलो कयो आहे त तुंहिंजी ॿिन्ही न्याणियुनि जा कपिड़ा गॾु खणी वञी धोआं थो। इहो छा चई? वरी छा थियो मुंहिंजी जीजा वरी छा थियो? हेॾे हिननि जा कपिड़ा जो पहिरियों धोईंदे त मुंहिंजा कपिड़ा वरी पिण हिते धोईंदो छा? न अॻ में तुंहिंजा ओते कर मांखे ॾे। इन खां पहिरियां जो पादर खावां सभिनी जा कपिड़ा गॾु खणी थो वञी धोआं। छागाला खाना अकबर कुछ ॾींहनि खां वठी मुसलसल मूसा खान जा हमरा मुझो पीछो कंदा रहनि था। बाबा साईं मूं त तव्हांखे पहिरियां ई चयो त कमाल खान खे तव्हां मथां शक थी पियो आहे। जेकॾहिं शक थी पियो अथसि न सिधी ॻाल्हि करे सिधी बाक़ी मुंहिंजे पोयां इहो कुत्ता छॾे छो हुन जे मारण जे चक्कर में पियो आहे। इहे कुत्ता बेगुनाह मारिजी वेंदसि ऐं हुननि जो लाश बि हुननि खे हथ न ईंदो। खान कमाल खान वारा बि इहो ई था चवनि त तव्हां अगराई करे हुन जा 2-3 माण्हू लेटाए विझो। पर ॿुध हिन में मूसा खान वारनि खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? खान हिन वक़्तु मूसा खान इहो ई चए थो त तूं वरी रूपोशी वारी ज़िंदगी अख़्तियार कर। जो मूसा खान खे असां ॾुखिया पइजी विया आहियूं ऐं उन करे उहो असांजो ठाठो फिटाइण चाहे थो। अकबर रब न चाहे बाक़ी मूसा खान में एतिरी ताक़त ई न आहे जो असांजो ठाठो फिटाईंदो। हाँ हाकिम ये खबर छा जांच करे आए? मुझी जांच मुताबिक वारस खान के सिरजी अथई सिरजी। तो कीअं महसूस कयो? इन करे जो ॻोठ जे ॿाहिरों रात ॾींहुं चौकी हले थी। कुछ हमरा रात जो चौकी जन था कुछ ॾींहुं जो। ॻोठ जे चइनी तरफ़ां खां पहिरियों आहे परे खां असांखे ॾिसी वठंदा पोइ रात जो हला कयूं। रात जो हला करण अजाई थींदी इन ये करे जो वारिस खान ऐं हाकिम खान ओताक में बंद हूंदा ऐं उन्हनि ते पहुची कोन सघंदासीं ऐं असांखे उन्हनि मथां हमलो करणो आहे। पोइ आख़िर छा सोचियो अथव? मूं जेको कुझु ॾिठो हुन जो हिकु फ़ाइदो वठी सघूं था। ॻाल्हि कर हकीम तूं कहिड़ी जांच करे आयो आहीं?
ऐं उन में असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? असांखे ॻोठ ॿाहिरां वेही इंतज़ारु करणो पवंदो। जीअं वारिस खान ऐं हाकिम खान ॿाहिरि निकिरंदा तीअं ई हुननि जे मथां असांखे हमिलो करणो पवंदो। जेकॾहिं उहे ॻोठ खां ॿाहिरि निकिरनि ई न त पोइ? निकिरंदा, ज़रूरु निकिरंदा। ॻोठ में अंदरि लिकी कोन वेंदा। पोइ कयो तयारी हलण जी। हिन वक़्तु न सुराब, हिन वक़्तु न, राति जे पोएं पहर में निकिरी हलंदासूं। सिज उभरण खां पहिरीं ई मोर्चा संभाले वेही रहंदासूं। जे हिन वक़्तु हलियासीं ऐं कंहिं ॾिसी वरितो ठहियल कम बि बिगड़ी वेंदो। पोइ ठीकु आहे, अॼोको ॾींहुं ऐं राति इंतज़ार था कयूं। सुभाणे सिज उभरण सां हाकिम खान ऐं वारिस खान मथां क़यामत था बर्पा कयूं। क़यामत। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी जीजा, माता जा हंध कपड़ा थां सभु धोई चिमकाए छॾिया आहिनि। हिते अचण खां पोइ मूं इहो महसूस कयो त तव्हां सालनि खां वठी खारी न चाढ़ी हुई। मूं सभु कुझु ठीकु करे छॾियो। हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ी ॾियो। मूं एतिरो चोरायो बि न हुयो जेतिरो मूं हिन घर में लोड़ियो आहे। हाणे ख़ुदा खे मूं मां हथ कढ मुंहिंजी माउ त मां वञी बाक़ी ज़िंदगी पंहिंजी बचड़नि जी ख़िदमत कंदे गुज़ारिया। हथ परे कर। खैर जेसर ॾे खैर हुजे। तोखे इहो अहसास त थियो न त तो सॼी ज़िंदगी ठगी करे इहो पेट पालियो आहे, बचनि खे पालियो आहे। हा मुंहिंजी भेण, मां हाणे तौबा कई, ज़ारी कई, मूंखे माफ़ कर। हेॾे अॻिते वरी कंहिंसां ठगी कंदे? जेकॾहिं न पितो हूंदो त असुल कोन कंदुसि। खैर जेसर ॾे खैर हुजे। हे दफ़ो माफ़ी ॾियां थी पई, पर जे मूंखे ख़बर पई त कंहिं ॿिए सां बि ॿिए हंधि वञी ठगी कई थी त उहो हिसाब बि मां हीअं कहिड़ीअ खां वठी वठंदीसां। अॼु मुंहिंजी मत मुंहिंजी आहे जो मां अहिड़नि चुठियुनि खां पोइ बि वञी ठगियूं कंदुसि। न मुंहिंजी भेण न, मां हाणे इज़त जी वञी रोज़ी कंदुसि। खैर जेसर ॾे खैर हुजे। हे दफ़ो ख़ुदा तरसी कयां थी, माफ़ी ॾियां थी, पर यादि रखजांइ त वरी आईंदा ईअं न कजांइ। ऐं हाणे उठ उठ, टरो हितां, टरो मुंहिंजे अखियुनि जे आॾो त वरी न मुंहिंजो दिमाग़ फिरी वञे ऐं पोइ ॿधी न छॾियां। ईअं ॿधी ऐं छत में टंगे छॾींदीसां। उठ। अधी इहो ज़ुल्म वरी न कजांइ। हाणे मूं में का सप न आहे रही तुंहिंजे ज़ुल्मनि सहण जी। त पोइ टरो न, उथ। सहप न रही अथसि, चोरीअ करण जी सहप हुयसि। हाणे खैर जे सिर ॾे खैर हुजे। जेकॾहिं हिननि ठगनि खे न हुकूमत वञी बंदि करे जेलनि में त कॾो को सुधरी पवनि। हा कहिड़े ॾोह तहत सूबेदार सिकंदर, कहिड़े ॾोह तहत तो असांजे मथां का कई आहे ऐं कहिड़े कानून तहत तो असांजी तलाशी शुरू थो करी? हा, ही तलाशी जा वारंट अथई। असांखे पंहिंजो कमु करणु ॾे। असांजे कम में मुदाख़लत न कर, न त बस सूबेदार सिकंदर, बस तूं पंहिंजी कानूनी कार्रवाई पूरी कर, पर तोखे हितां कुझु बि कोन मिलंदो। सर अंदर कुछ भी ना है। सर अंदर का भी शय न। खाना भाग भला थई जो असांखे तुंहिंजे खिलाफ हितां को बि सबूत हथ न आयो। मुंहिंजे भागन खे छॾ, पर सूबेदार सिकंदर सिर्फ मूंखे एतिरो ॿुधाए त इहा छिछोरो पाई कई कया। तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे इहो तूं पाण अंदाज़ो लॻाए सघे थो। अचो। खानी कंहिंजो कमु हूंदो? मूसा खान खां वधीक असांजो ॿियो दुश्मन कहिड़ो थो थी सघे? जॾहिं त मूसा खान खे ख़बर बि आहे त तव्हां कुझु बि न मिलंदुसि, पोइ इहा ॿारणी छो कयईं? असांखे मजबूर पियो करे हिननि हथनि में हथियार खणण लाइ। इन ई करे चवंदा आहिनि खान, हाणे जेको बि कदम खणे न
सोचे समझी खणंदो कर। घबरा न अकबर, घबरा न। छो त मां हाणे मूसा खान जे चालनि खे समझी वियो आहियां। हा बाबा साईं तव्हां? छो मां हिते नथो अची सघां छा? न न बाबा साईं, तव्हांखे कंहिं रोकियो आहे? अॼु हितां जा आदमखोर नज़र कोन था अचनि। बाबा साईं ख़बर कान अथव छा? कहिड़ी ख़बर आहे? बाबा साईं वॾे रईस मोकिलियो अथनि हाकिम खान जो सिर खणण जे लाइ। हाकिम खान एतिरो आसानीअ सां हिननि जे बारे में कोन ईंदो। बाबा साईं जेके न होॾे विया अथसि उहे ॿार न आहिनि, वॾा खिलाड़ी अथई, वॾा खिलाड़ी। हा गुलाम कादर केतिरा बि खिलाड़ी छो न हुजनि, पर वारिस खान जे ॻोठ में अंदर दाख़िल थी हाकिम खान खे ख़त्म करणु ॾाढो ॾुखियो आहे। भले ही छा बि सम्झनि, पर इहो भंग में रंग मिलाइणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो। चाची जन्नत जे घर। जन्नत जे घर? हाँ मामा, पर तुझो कोई कम? न न तो में न, मुझो कम भी जन्नत में आहे। पो हल त भई गजा सालो। मामा कोई पहिरियां तू थी अचे, मां पोइ ई वेंदस। पोइ छो? हल त हिन महिल गजा सालो। न न हींअर तू वञ, मां खणी पोइ ई ईंदस। अम्मा तू हलंदी त मूंखे बि घर में छॾींदी, न त ईअं कीअं थी वो माई मूंखे पैर रखण दे पंहिंजे घर में। मामा तुझे करे त मूंखे बि घर में पैर रखण न ॾींदी, तॾहिं त मां बि कोन थी वञा। ही घिटी में बीठा केड़ी था सलाह कयो? तुझे घर अचण जूं सलाहूं था क्यों? मुझे घर? पर छो? ईअं ई घड़ी खण वात वेढ़ाइण लाइ। मुआ वात वञी के ॿाहिरि ॿिए सां वेढ़ाए। छो तो सा वात छो नथो वेढ़ाए सघां? तू काॾे छोरी, तू काॾे? चाची आई हुयसि तो में थोड़ो कम हुयो, वरी ॿिए चकर। हिन वक्त मामा तू थोड़ो वात विड़ाए वठो। ॻाल्हि त ॿुध, तोरे हिन मामे जो वात त कॾहिं बि बंदि कोन थींदो। तू पंहिंजी ॻाल्हि कर। चयम न ॿिए चकर। कम त ख़ैर जो हो न। चाची इहो ई कम हुयो, तू अम्मा खे वरी राज़ी कर त मां हवेली में कम लाइ वञा। घर में 2-3 रुपया त आणींदसि न। कोशिश कयां थी, पर माण्हे मञे मुश्किल। छो न मञींदी, छो न मञींदी? अहिड़ो आहीं त पोइ वञी मञाईसि न। जे तू बि साथ ॾींदी त वहवा थी वेंदी, वहवा थी वेंदी। त पोइ आऊं अचां थी, ॿई गॾिजी मञण जी कोशिश कयूं था। देर न कजांइ, मूंखे तुंहिंजो इंतज़ार रहंदो। इंतज़ार रहंदो। उमिरि त मोई जी ॾिस, इंतज़ार थो करे। शर्म ई मोई खे कोन थो अचे। मायरा तोखे अल्लाह आज़ादी ॾिनी, पर हितां जो माहौल अहिड़ो न आहे जिते तूं आज़ाद घुमी सघीं। बाबा हितां जी माहौल जी ॻाल्हि न आहे, पर तव्हांजो मूं ते एतबार आहे। समझाए मां मायरा खे समझाए, इनके असांजी इज्जत जो ख्याल करणो पवंदो। पुट कुछ जिद तव्हां घटि कयो ऐं कुछ जिद मायरा घटि कंदी। ॻाल्हि जिद जी न आहे अम्मा, ॻाल्हि जिद ई न आहे, ॻाल्हि असांजी इज्जत जी आहे। छा कयो आहे मां तव्हांजी इज्जत खे? बस मायरा बस, अॼु खां पोइ इहो सभु कुझु विसारे छॾ। बस आईंदा मां हिन हवेली में को बि किरोध न ॾिसां। इहा ॻाल्हि मूंखे न, अदा खे समझाए छॾियो। कमाल खान खे तूं छॾ, पंहिंजी ज़ुबान ते काबू रख। हर वक्त असां माउ ऐं धीउ जे मथां तव्हांजी इहा कावड़ चङी न आहे। अम्मा जेकर तूं न मायरा जी तरफ़ वठे थी त हीअ अञा बि होश मां निकिरी थी वञे। होश मां त हिन वक्त तव्हां निकितल आहियो। तव्हां बस ज़ीनत बस, तुंहिंजो कम आहे मायरा खे समझाइण, न कि हुनजी पुठ भराई करण। तो त हुनजी पुठ भराई करे हाणे इन हद ताईं पहुचायो आहे जो हाणे भाउ ऐं पीउ जो बि लिहाज़ कोन थी करे। अबू मां अम्मी जे पुठ भराईअ जे करे कुझु बि नथी कयां, पर अदा जी हद खां वधीक सख़्त रवैये जे करे मां हिन हवेली मां भागी थी चुकी आहियां। कमाल खान खे मां समझायो छॾियां, अॼु खां पोइ तव्हांजे कंहिं बि कम में मुदाख़लत न कंदो। छा मूंखे घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त हूंदी? न, फिलहाल न। छो न? तोखे कीअं समझायां मायरा,
तोखे कीअं समझाया? मायरा के मां समझाईंदसि। मायरा, अॼु खां पोइ मुंहिंजे तरफ़ां तोखे फुल आज़ादी आहे। कमाल खान तोखे कुझु बि कोन चवंदो। बस मायरा, मां तोखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त कुझु करण खां पहिरियां ई पंहिंजे पीउ माउ जी इज़त खे ॾिसजांइ। तुंहिंजे पीउ ऐं भाउ खे दुश्मन बंदूक जी गोली सां मारे न सघंदा, पर जे पंहिंजी नज़रुनि में किरी पियासीं तो उहो ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। हाँ मायरा, जंहिं बि असांजी इज़त मथां को बि दाग़ लॻो न, मां त पंहिंजे पाण खे मारे छॾींदुसि मां पंहिंजे पाण खे। तव्हां बेफ़िक्रा रहो, अलाह तव्हांजी इज़त रखी आहे ऐं मौला कंदो त इहा ई इज़त तव्हांजी बरक़रार रहंदी। पोइ छा इरादो आहे? हलण घुर्जे त पोइ महला तोली ॻोठ जे ॿाहिरां मोर्चा बंदि करे वेही था रहूं। जीअं वारिस खान हाकिम खान निकिरनि, उन्हनि खे उते ई ख़तम करणो आहे। पोइ निकिरण जी कयो, टाइम घणो थी वियो आहे। उन खां अॻु जो सिज उभरे, हली ॻोठ ॿाहिरां मोर्चा बंदि थी वेही था रहूं। हलो अचो। वे काॾे? यार मां वेही तंग थी पियो आहियां, सफ़ा बोर थी पियो आहियां। हल त काॾे चकर बकर ॾेई चवां थी। ॿाहिरि बि किथे हलंदासीं? ता मुंहिंजा सोना, मूंखे ख़बर आहे त ॿाहिरि बाज़ारूं न आहिनि। मिड़े ज़मीन तां चकर बकर ॾेई मोटी ईंदासीं, छा कंदासीं? मुंहिंजो मूड न हुयो। उते कहिड़ियूं महफ़िलूं लॻियूं पियूं आहिनि जो तुंहिंजो मूड ठहणु लाज़मी आहे। ई ज़मीन तां चकर ॾेई मोटी था अचूं, हाणे छॾे किरो तोखे। अच्छा हल हल।
छा ॻाल्हि खान? अकबर कुछ ॾींहंनि खां वठी मुसलसल मूसा खान जा हमरा मुंहिंजो पीछो कंदा रहनि था। बाबा साईं, मूं त तव्हांखे पहिरियां ई चयो त कमाल खान खे तव्हां मथां शक थी पियो आहे। जेकॾहिं शक थी पियो अथसि न, सिधी ॻाल्हि करे, सिधी। बाक़ी मुंहिंजे पोयां इहे कुत्ता छॾे छो हुन जे मारण जे चक्कर में पियो आहे। इहे कुत्ता बेगुनाह मारिजी वेंदसि ऐं उन्हनि जो लाश बि उन्हनि खे हथ न ईंदो। खान कमाल खान वारा बि इहो ई था चवनि त तव्हां अगराई करे हुन जा 2-3 माण्हू लेटाए विझो। पर ॿुध, हिन में मूसा खान वारनि खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? खान हिन वक़्तु मूसा खान इहो ई चए थो त तूं वरी रूपोशी वारी ज़िंदगी अख़्तियार कर। जो मूसा खान खे असां ॾुखिया पइजी विया आहियूं ऐं उन करे उहो असांजो ठाठो फिटाइण चाहे थो। अकबर रब न चाहे, बाक़ी मूसा खान में एतिरी ताक़त ई न आहे जो असांजो ठाठो फिटाईंदो। हाकिम, ये खबर है छा जांच करे आए? मुझी जांच मुताबिक वारस खान के सिर जी अथई, सिर जी। तो कीअं महसूस कयो? इन करे जो ॻोठ जे ॿाहिरों रात ॾींहुं चौकी हले थी। कुछ हमरा रात जो चौकी जन था, कुछ ॾींहं जो। ॻोठ जे चइनी तरफ़ां खां पहिरियों आहे, परे खां ई असांखे ॾिसी वठंदा। पोइ रात जो हला कयूं। रात जो हला करण अजाई थींदी, इन ये करे जो वारिस खान ऐं हाकिम खान ओताक में बंद हूंदा ऐं उन्हनि ते पहुची कोन सघंदासीं ऐं असांखे उन्हनि मथां हमलो करणो आहे। पोइ आख़िर छा सोचियो अथव? मूं जेको कुछ ॾिठो हुन जो हिकु फ़ाइदो वठी सघूं था। ॻाल्हि कर हकीम, तूं कहिड़ी जांच करे आयो आहीं ऐं उन में असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? असांखे ॻोठ ॿाहिरों वेही इंतज़ार करणो पवंदो। जीअं वारिस खान ऐं हाकिम खान ॿाहिरि निकिरंदा, तीअं ई हुननि जे मथां असांखे हमलो करणो पवंदो। जेकॾहिं उहे ॻोठ खां ॿाहिरि निकिरनि ई न त पोइ? निकिरंदा, ज़रूर निकिरंदा। ॻोठ में अंदरि लिकी कोन वेंदा। पोइ कयो तयारी हलण जी। हिन वक़्तु न सुराब, हिन वक़्तु न, रात जे पोएं पहर में निकिरी हलंदासूं। सिज उभरण खां पहिरियों ई मोर्चा संभाले वेही रहंदासूं। जे हिन वक़्तु हलियासीं ऐं कंहिं ॾिसी वठो, ठहियल कम बि बिगड़ी वेंदो। पोइ ठीकु आहे, अॼोको ॾींहुं ऐं राति इंतज़ार था कयूं। सुभाणे सिज उभरण सां हाकिम खान ऐं वारिस खान मथां क़यामत था बर्पा कयूं, क़यामत। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी जीजा, मां तव्हांजा हंध कपड़ा थां सभु धोई चिमकाए छॾिया आहिनि। हिते अचण खां पोइ मूं इहो महसूस कयो त तव्हां सालनि खां वठी खारी न चाढ़ी हुई। मूं सभु कुझु ठीकु करे छॾियो। हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ी ॾियो। मूं एतिरो चोरायो बि न हुयो जेतिरो मूं हिन घर में लोड़ियो आहे। हाणे ख़ुदा खे मूं मां हथ कढ मुंहिंजी मां, त मां वञी बाक़ी ज़िंदगी पंहिंजी बचड़नि जी ख़िदमत कंदे गुज़ारिया। हथ परे कर, खैरां जसर ॾे खैर हुजे। तोखे इहो अहसास त थियो न त तो सॼी ज़िंदगी ठगी करे इहो पेट पालियो आहे, बचनि खे पालियो आहे। हा मुंहिंजी भेण, मां हाणे तौबा कई, ज़ारी कई, मूंखे माफ़ कर। हेॾे अॻिते वरी कंहिंसां ठगी कंदे? जेकॾहिं न पितो हूंदो त असुल कोन कंदुसि। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हे दफ़ो माफ़ी ॾियां थी पई, पर जे मूंखे ख़बर पई त कंहिं ॿिए सां बि ॿिए हंधि वञी ठगी कई थी त उहो हिसाब बि मां हीअं ॻाड़ीअ खां वठी वठंदीसि। अॼु मुंहिंजी मत मुंहिंजी आहे जो मां अहिड़नि चुठियुनि खां पोइ बि वञी ठगियूं कंदुसि। न मुंहिंजी भेण न, मां हाणे इज़त जी वञी रोज़ी कंदुसि। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हे दफ़ो ख़ुदा तरसी कयईं थी, माफ़ी ॾियां थी, पर यादि रखजांइ त वरी आईंदा ईअं न कजांइ। ऐं हाणे उथ टरो हितां, टरो मुंहिंजे अखियुनि जे आॾो त वरी न मुंहिंजो दिमाग़ फिरी वञे ऐं पोइ ॿधी न छॾियां। ईअं ॿधी ऐं छत में टंगे छॾींदीसांइ। उथ। अधी इहो ज़ुल्म वरी न कजांइ। हाणे मूं में का साप न आहे रही तुंहिंजे ज़ुल्मनि सहण जी। त पोइ टरो न, उथ। साप न रही अथसि, चोरीअ करण जी साप हुयसि। हाणे खैरां जे सिर ॾे खैर हुजे।
जेकॾहिं हिननि ठगनि खे न हुकूमत वञी बंदि करे जेलनि में त कॾो को सुधरी पवनि हा। कहिड़े ॾोह तहत सूबेदार सिकंदर, कहिड़े ॾोह तहत तो असांजे मथां का कई आहे ऐं कहिड़े कानून तहत तो असांजी तलाशी शुरू थो करी? ही तलाशी जा वारंट अथई, असांखे पंहिंजो कमु करणु ॾे, असांजे कम में मुदाख़लत न कर, न त बस सूबेदार सिकंदर, बस तू पंहिंजी कानूनी कार्रवाई पूरी कर, पर तोखे हितां कुछ भी कोन मिलंदो। कपड़ा गॾु खणी वञी दवा तो इहो छा चई? वरी छा थियो मुंहिंजी जीजा, वरी छा थियो? अरे हिननि जा कपड़ा जो पहिरियों धोईंदे त मुंहिंजा कपड़ा वरी पिण अचे धोईंदो छा? न अॻ में तुंहिंजा औरते कर मांखे ॾे। इन खां पहिरियां जो पादर खावां सभिनी जा कपड़ा गॾु खणी थो वञी धोआ। पहिरियां तव्हां फ़ैसिलो करे वठो त कंहिंजा कपड़ा धोइणा आहिनि। छा चई कंहिंजा? हाँ छा? न न तुंहिंजा अॻ में तुंहिंजा। कंहिंजा कपड़ा? कंहिं चयो तुंहिंजा? वरी पकी पियो? सच जो जवाब हो तुंहिंजा खुदा खे मञो ऐं ज़ालिम आज ज़ालिम धीअरू रहम कयो मूंते रहम कयो। मां ॿिन्ही जा कपड़ा थो धोआं। इहा ॻाल्हि को पहिरें छो न पियो करे? हाणे त सम्झ में अचे वई न तव्हांखे। खैरां जे सर ॾे खैर हुजे। छा ॻाल्हि आहे? मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी मां तुंहिंजी वॾी न्याणी थी चवे त में मुंहिंजा कपड़ा धो। मां चवां पियो जीउ त वरी नंढी बि चमाट आणे
वरी चवां पियो जी त वॾी बि चमाट हाणे इन करे मां फ़ैसिलो कयो आहे त तुंहिंजनि ॿिन्ही न्याणियुनि जा